यार दिलबर जी मज़ार वापस हले वियो छो ज़ख्मी हो न चए पियो त ठीक थी पोइ वरंदुसि दादा ने हिते इलाज न थिए सा छा डॉक्टर सतार खां वधीक ॿियो कहिड़ो डॉक्टर आहे पोइ हुन जी दिलि चवे पियो त घणा ॾींहं थी विया आहिनि चक्कर लॻाए मोटी अचां थो सो त ठीकु आहे दिलबर पर संदसि पलव रहियल आहे पलव त ॿियनि दोस्तनि जे क़तल मोमल ऐं मासी खदीजा वारनि जो बि रहियल आहे दादा न अरे छपन जी बेवकूफ़ी तोखां विसरी वई जंहिंजे करे साम्हूं दरपदर थियूं आहिनि दादा न जॾहिं सदेसी बेवकूफ़ थो त पोइ पलव छाजो लठ हणी पाणी जुदा न थींदो आहे शफ़न खे बख़्श कर मां बख़्श कंदोसांसि न त गिदड़ वांगुरु जबल ते चढ़ी वेंदो पाण खे ॾाढो मुड़ुसु सम्झण लॻंदो छा सम्झी सम्झण ऐं हुजण में फ़र्क़ु आहे मां चवां थो त काके सुलेमान जी मार्फत सुलह करींसि वरी बि साॻी ॻाल्हि अरे यार थोरो दिमाग़ खां कमु वठि मुंहिंजी दिलि दरियाव आहे फ़र्क़ु न पवंदो दिलि पर हू उॾरणु शुरू कंदो कोन उॾरंदो दादा न संग वारी ज़िद ऐं बेहयाई खां पलीस त मुंहिंजो को बि छेड़ो न आहे ऐं हा हाणे ॾिसां त कीअं ऐं केरु थो पलेस मां कोशिश कंदुसि दादन तूं आहीं न तूं केरु आहीं मां गाजी खान जे ॻोठ जो आहियां तुंहिंजो बागरा ॾस मिलियो हलियो आयुसि कंहिं ॾस ॾिनी ॻोठ में का अस्पताल आहे उते जावेद नाले को हमराह मिलियो उन ॾस ॾिनो छो मिलणु आहे उहो बि त ॿुधाए न खैरू आहे न सरदार जो कमदार उन वटि ॿ औरतूं क़ैद आहिनि मां खैरू जे घर वटि वियुसि कनायमि त तुंहिंजो नालो सोचियुमि त तुंहिंजो तालुक़ु अथनि त उन्हनि वीचारनि खे आज़ादु कराए न त ख़तरे में आहिनि ठीकु आहे तूं वञ दिलबर जी वीचारी वटि त गाजी खान सां ॻाल्हाए अस्सलाम वालेकुम शफ़न न थी परेशान रक़म थी वेंदी कुछ असां कंदासीं ऐं कुछ चाचो सुराब कथुरिया मां पाण लाइ परेशान न आहियां बाक़ी छा लाइ खणी मुंहुं लटकायो अथई अड़े मां हिन लाइ परेशान आहियां त जेल मां निकिरण में मूंखे देरि थी वेंदी जेकॾहिं देरि थी वई न त दादन रिश्तो ॿिए हंधि करे वेंदो तव्हां सां जुठ जूं कसरूं बि लाहिणियूं आहिनि अजायो उल्को छॾ अॼु शाम ते बिलो करे सुभाणे सुबुह जो रक़म सूधो तो वटि सही आहे ज़ामिन केरु आहे छाजो सामिन त रक़म ॾियण सां इहा रियायत मिलंदी जानी जमादार आंडनि जो वाही बघियड़ बकरे जो धनार शींह मतां पैसा बि कर करीं तूं बि अंदरि हुजी पुलिस ते एतबार न कर छप न केरा छपन हा चवई तो त ही केरा ही दोस्त आहे खतुरियो हिनखे चओ जानी जमादार जे ज़बान जो सुवाल आहे कॾहिं कटु न लॻेसि जानी जमादार ही भी सोना छपन जो यार आहे सोना त न चवे ईअं न त हिनखे बि अंदरि करे छॾींदुसि ॾींहं जे ज़ोर ते वॾा छॾ बीक के बयानो वठ बयानो सरदार यादि अथव कत्ल एवज़ 50 लख जी उछल ॾिनी हुयव तो मूंसां तॾ ॾिनी गुस्से में अची वियसि इंसान आहियां तर में मञल सरदार आहीं मां तॾहिं मञींदुसि जॾहिं मुंहिंजी मञींदे त पोइ सम्झंदुसि त वाकई गाजी खान मुनसिफ़ आहे तुंहिंजे मञण या न मञण सां उते को फ़र्क़ु न पवंदो मां पंहिंजे नाव नेकीअ लाइ न मां ख़ुदा तरसी ऐं हक़ परस्ती खे ॾिसी क़दम खणंदो आहियां
या फैसला कंदो आहियां। कमदार खेरू कीअं चालियो या उन्हनि जे करतूतनि खे ॾिसी मां कीअं मञा त तूं वाकई इंसाफ़ पसंदि आहीं। दादा न मूंसां दिलेरी दहशत ऐं दबदबो न हलाए, कम जी ॻाल्हि कर। खैरूअ और तूं यरकमाल बणायूं आहिनि तुंहिंजूं। हा सरदार, जेकॾहिं न मिलियूं न त दादन मौत आहे। मौत डरणो नाहे। धमकी न ॾे दादन। सरदार औरत इज़त आ, जेकॾहिं इज़त में हथ पवे त मौत अचे या मौत ॾिजे। सरदार सम्झाइण जी ज़रूरत न आहे। खैरू एॾो मोतबर थी वियो जो वतंदो ॿियनि बिरादरियुनि जूं औरतूं क़ैद कंदो। साॻी तव्हां परवेज़ खान जे बिरादरीअ जी बि आहे, उहा ख़तम ई न थी आहे त तव्हां अची पहुता आहियो। सरदार असुल में साहब मूंखे ॻाल्हाइण ॾे दिलबर, बेवकूफ़ न थी। सरदार, हिन खां अॻु जो असां दुश्मनीअ ते पहुचूं, औरतूं वापसि खपनि। पोइ जेकॾहिं फ़ैसिलो न थियो न त खैरू घुमी कोन सघंदो। विच में ईंदे त मां सम्झंदुसि थुर बि आहीं त ख़बरवार बि। वाज़े थो चवां, जेकॾहिं खैरूअ जो ॾोह हूंदो त तोखां फ़ैसिलो न वठंदुसि, पर जे बेॾोही थियो ऐं तो कख बि उछलायुसि त मां गाजी खान हां, केहर बि कन कंदा आहिनि। तो जहिड़ी दज़ लाइ उछलण मुंहिंजे लाइ मिंटनि जो कमु आहे, मिंटनि जो। गाजी खान वक़्तु ॿुधाईंदो केरु दज़ आहे त केरु केहर। जेकॾहिं सुभाणे सिच में औरतूं मूंखे वापसि न मिलियूं त तुंहिंजे ॻोठ ते सुभाणे उभरंदड़ सिच ॻाढ़ो ऐं पोइ कारो सिच उभरी लहंदो। छो त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे, नाहे डरणो। दिलबर, दादन गाजी खान मोहब्बत में जबल बि सही वेंदो आहे, पर जे बेवाजिबी थिए त उहो सबक सेखारींदो आहे जो आसमान बि लर्ज़ी वञे। तव्हां सभिनी खे ॿुधाइण जी ज़रूरत नाहे त मूं तव्हांजो ही कठ छो घुरायो आहे। बाबल ॿुधाईन त चङाई जो वक़्तु ई कोन्हे। खेरू खेरू छा आहे, ॾेढ ॾींहं ज़ुकाम, मौला जो आशान। कुंवर, विच में न ॻाल्हाए। जी जी सरकार। सोचणो इहो आहे त गाजी खान खे ॾिनल मुदो सुभाणे पूरो थो थिए। हुन औरतूं वापसि न करायूं आहिनि। खेसि मुदो ॾिजे या संदसि बिरादरी सां जंग वारजे। हिते जंग वारजे। परवेज़ खान, गाजी खान जे ॻोठ ते चढ़ाई करे औरतूं आजू कराइजनि। सभ खां पहिरियों औरतूं आजू कराइजनि ऐं उन खां पोइ गाजी खान खां फ़ैसिलो वठिजे। सरदार, मां सोढल जी राय सां मुतफ़िक़ आहियां। सरदार सां आख़िरी भेरो ॻाल्हायो, न त पोइ जेका तव्हांजी सलाह ऐं बिरादरी जी अखियूं पूरे अमल कंदासीं। नाहे ज़रूरत पुछण जी। सोढल अलॻि ऐं सरदार परवेज़ खान अलॻि घणा दफ़ा मिलियो आहे गाजी खान सां। सभई चाहिनि था त जंग जोटिजे। असांजी बिरादरी घर में सभिनी खां मथे आहे। औरतूं बि असांजूं यरगमाल हुजनि ऐं मिंथ मेड़ बि असीं कंदा रहूं। जे सरदार इहो फ़ैसिलो नथो करे त पोइ असांजूं ॿाहूं बि के वाढे न आहिनि वठियूं जो माठ करे वेहूं। खैरू खैरू उछल सां उॿावड़े वञी पहुचे। जे न पहुतो न सरदार त पोइ मूंखे सोढल न सॾिजो, छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत
सोढल असीं बि त तुंहिंजी मदद में हूंदासीं, पर फ़ैसिलो त सरदार जो हूंदो न। जेको कंदो उन ते अमल कंदासीं। त पोइ असां सभई तव्हां ते था चढ़ूं सरदार, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। हा सही आहे सरदार, बिरादरी सॼी ॿधल आहे। सुभाणे शाम 1000 माण्हू मुंहिंजी ओताक ते गॾिजनि ऐं हितां निकिरी गाजी ख़ान जे ॻोठ ते हमिलो करे औरतूं छॾाइनि। ओ इते रखीसि न परवेज़ ख़ान, सोढल जे दिल जी ॻाल्हि कई अथई, दिल जी। सोढल सिर वारींदो पंहिंजे नंग ऐं नामूस ते। अमा मूंखां पंधु नथो पुॼे, उन बुख में सफ़ा पाह थी वई आहियां, पंधु नथो खुटे। जवान जमान थी करे हिम्मत हारे भी रही आई। मां पौड़ी तू जवान, हौसलो भी तू हारे भी रही आई। चरी हिम्मत कर, बगेड़ पोया आहिनि, ओता त असांजी ज़िंदगी सां गॾु असांजी इज़त खे भी नास करे छॾींदा। अमा थोड़ी साई खणऊं? न अच, बाक़ी थोड़ा पंधा। अमा ही किस्मत असां खां केड़ा इम्तिहान थी वठे। अज सब इम्तिहान पास करणा, रब साणिया, देर न कर, हिम्मत कर नूरी, हल। छा थियो साईं? यार नूरी ऐं खदीजा दादन वटि साम हुयूं न, लॻे थो त उहे आहिनि। साम वारियूं औरतूं? हा। बादल इसन अॻु वठोसि, दादन वारो माइट सतारा, अचो। मासी खदीजा, मां आहियां डॉक्टर सतार, ॾिजो न। असांखे त पंहिंजे पाछे खां बि डपतो थिए डॉक्टर। वज़ीर तू हिते संभाल पोजीशन। जी साईं। अचो अचो गाड़ीअ में वेहो त तव्हांखे दादा ने घर छॾे अचां, कोई ॾिसी न वठे। अचो। करे छा थी? चढ़ी त नथी आई? तोबा मुझा रब तोबा, न ॾिठईं डिंगर, न ॾिठईं डर। आखिर मसलो छा है धाणो? छाते थी दंद टेड़ी? अञा चवण था त दाणो धणकी आ, धणी बि इहो आ न जेको साह जे कोप मां वाटर में काहे पियो, मूंखे बि खिले मारी। तॾहिं त चवंदा आहिनि साह पिरिया। मुते थी खिले, टोक थी करें? मां किला थी, अरे मां तो खुश थी जा तो मुझे एडो दिलेर आई जबरू धणी आ। चपर छावा न उस न छा। हथे खाली होस धाणो, मारजी वञू। हा ढकड़ी हुजे न, उनमें पानी विझा, तुझो नक बोड़े, तुझी बहादुरी मापिया। तोखे सफा डंडे सां हाणी सो मारे छॾींदुसि। तो सफा मूंखे भाड़ियो सम्झो, अॼु डंडे सां तुंहिंजो सिर खणुसि। अबाड़े घोड़े रे बचाओ, उनका सारा मारे थो। चुप, न त हे चप न हूंदई, ज़बान वात खां ॿाहिरि हूंदी, तुंहिंजो सिर खणुसि अॼु। घर में वे वार खाई मिले त चवांसि न, हू परेशान ऐं मसलनि में घिरियल आहे ऐं मां वेही अहिड़ियूं ॻाल्हियूं कयांसि त ठहियल कम बि ड्रही वञे। ख़ैरियत आ? तोखे इहा ॻाल्हि छो थी ज़हन में वेठी आ? उथंदे वेहंदे इन ई ज़िक्र खां सवा ॿियो कोई ज़िक्र अथई? सतार वेंदो हलियो, रोकेसि न वञे। अधे दादन सां ॻाल्हि रख, थोरो सोच, न्याणीअ जो ॿारु आहीं, सूहे थो तोखे। गलती जी माफ़ी अम्मा, इहो रोइणो त सांभर खां रोईंदी आई आहियां त छोकिरी आहियां तॾहिं इहो सलूक आहे, त न्याणी आहियां तॾहिं नव नीर ऐं 15 पेंद पयल आहिनि पेरनि में।
माउ आई तॾहिं ओरियमि मां, अॻिते न चवंदसि, न ओरींदसि, मरंदे मरी वेंदसि, ज़ाहिर न कंदसि। मुझो मतलब दिल आज़ारी न, समझदारी हो कंवल। वठनि ते ताननि जो लूण बुरकण समझदारी या सेखारण न आहे अम्मा। तो सुठो न कयो आहे सचल, राजन में पड़ो घुमाए मुंहिंजी पतो आखी कई आहे। तो सुठो कयो। ॿुधा, अरे वाइदो करे फिरी वए, रक़म पवे खॾ में, मुड़ुस माराए छॾी। मां भॼी न निकिरां हां त मां बि पूरो हुजां। तूं भॼी निकितो आहीं, तो बि क़त्ल कयो आहे। कहिड़ी शायदी सही? खोड़ मिली वेंदियूं, हिकु अधु। माशाअल्लाह, परवाह न आहे। तो औरतूं लिकाए, सरदार गाजी खान सां कूड़ ॻाल्हाए, संदसि साख खे धकु रसायो आहे। औरतूं तो वटि ऐं परवेज़ खान जी बिरादरीअ जी काह वरी सरदार गाजी खान ते। औरतूं मूं वटि न आहिनि। मां कननि सां संदन आवाज़ ॿुधो ऐं तुंहिंजे घर में गिड़ी वियोसि। ॿाहिरें दर खे त तालो, पर अंदरें कमरे खे बि तालो। तूं मुंहिंजे घर गिड़ियो आहे? हा, तो वेसा घाती कई ऐं पक करण वियुसि। सरदार खे चवण आयो आहियां त औरतूं खैरू वटि आहिनि, वापसि कयो, रतो शाण न थिए। यार, औरतूं मूंखां बि निकिरी वियूं आहिनि। वरी बि कूड़? अड़े सरदार गाजी खान जे शान शौकत ऐं नाले खे न विञाए औरतुनि जे करे। सच थो चवां, निकिरी वियूं आहिनि अटकल सां। इहो सॼो हिसाब तोखां वठंदोसि। अवल मूंखे हिसाब ॾे खैरू, पोइ सचल खां वठजांइ। तो मूंखे गंद खणण जहिड़ो न आहे छॾियो। मूंसां कूड़? मूंसां? अड़े पंहिंजे सरदार सां? तोखे शर्म न आयो त कंहिंजो मान थो मिटीअ में मिलायां? हाँ, तरुशा पूरी सिंध में नालो आहे गाजी खान जो। सरदार मूं ॾाढो चयोमांसि। माठ कर, निकिरी वञ मुंहिंजी उताक मां। बदमाश कहे जोइ जो, निकिरी वञ मुंहिंजी उताक मां। रत तो ट्रके मोजो। सरदार, मूंखां ख़ता थी वई, माफ़ी सरकार, माफ़ी। गाजी खान जा दर तोखे माफ़ करण लाइ बंदि थी विया खैरू। राजन में ॾिठो कयो अथई। गाजी खान जो फ़ैसिलो ही आहे त सरदार, बचन जे सदके माफ़ कयो सरदार। खामोश। न, अञा कुछ लम्हा हयाती अथई। डॉक्टर न पहुतो आहे? ख़बर न आहे। सोढल जे माण्हुनि हमलो कयो, मूं मुक़ाबिलो कयो, पर यार मूं ॾेई न सघियुसि। माना भॼी आए? हा हा, साहब पाणी चयो, खेनि रोके पोइ निकिरजांइ। साहब त न पहुतो आहे? खुदा ॼाणे छो न पहुतो आहे। अड़े, हुनखे हमले जे मुंहं में ॾेई तूं भॼी आए ऐं चवीं थो त खुदा ॼाणे। हाणे तोखे गार्ड न रखबो। डॉक्टर साहब जो अलाए कहिड़ो हाल हूंदो। अदा, रब रहम कंदो। यार, मां निभाए आयो आहियां। सदाई पंहिंजी कंदो आहे। मां इन में ख़ुशि त माइटी या दोस्ती आहे। हेॾो वाकियो करे, हथ चुरांद करे ऐं मां माठ करे वेही रहां। मूं माठ करे वेहण जो न चयो। बाक़ी छा थो चवीं? मां थो चवां त हे कर, पक कर। थी सघे थो मासी ख़दीजा वारनि ग़लति नालो ॿुधो हुजे। खैरूअ बजाए अञा हुजे को ॿियो। अलाए कहिड़ी मिटी जो ठहियल आहे डॉक्टर। संदन ॻोठ जो आहे सचल, उन चयो आहे। अदा दादा न ॾिस, ॾाहो थी इन्हनि बिरादरी तकरारनि, शहरी फसादनि ऐं अहिड़नि दंगलनि जो ॿिया घणा फ़ाइदो वठंदा आहिनि। ज़ाती रंजशूं ऐं पंहिंजा पलांद पूरा कंदा आहिनि। तॾहिं त पढ़ियल माण्हू बुज़दिल हूंदो आहे, रुगो वेठो अॻु पोइ जी सोचींदो। जेसी ताईं नाग बि निकिरी वेंदो आहे डॉक्टर। अदा, मां बुज़दिल सही, पर दूर अंदेशी बि लाज़मी आहे। तुंहिंजो उन्हनि सां दंगल ठहे थो? छो नथो ठहे? मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त साम कंहिं वटि हुयूं ऐं ग़लती कंजी आहे जंहिंसां दरपदर थियूं। उन ते नथो सोची। तो वटि त साम आहिनि, असुल में कंहिंजूं आहिनि त परवेज़ खान जूं।
छा थियो साईं? यार जावेद, डॉक्टर सतार जो इलाज कराए थी, हिन जे दिमाग में जेका इहा टिजड़ी रग आहे न, सा कढाए थी से त असांजे कम जो थे। बाक़ी रही ॻाल्हि खेरू, हिनखे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। अम्मा, अम्मा ने छा तो थे? अम्मा छा थियो धीअ, छा थियो? नूरी, नूरी खेर आहे? अदी वेठे वेठे अलाए छा थी वियसि, ॻाल्हियूं पई वेठी करे। नूरी, नूरी खेर आहे? नूरी, नूरी, नूरी मुंहिंजी धीअ, नूरी। अम्मा, अम्मा सूर, अम्मा सीने में? हाँ, हाँ मासी, साओ मुझो अम्मा। संभाल, संभाल नूरी, पाण खे संभाल नूरी। अदी मां सूर जी टिकी खणी अचां थी। आहे त खणी आ थी, वारो कर। जी 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 जी। नूरी, नूरी दिया मुझे साथ दो मुझे। नूरी, नूरी, मासी, मासी ता केड़े वक्त पहुतो? बस थोड़ी देर थिया, अचण सां हिन खे अलाए छा थी वियो आहे। अलाए बुख न उन्हनि जे करे अलाए हिरास में हालड़ी वियो अथसि। नूरी, नूरी भेण, नूरी। कमल, कमल मां न बचंदसि। अम्मा, नूरी, अम्मा मुझो सूर वधी वियो आहे। नूरी भेण, कमल, कमल सूर वधी वियो आहे। उथी नूरी, उथी हे टिकी वठ। नूरी की हिम्मत सारो ॾिस, दिल हौल न कर नूरी। नूरी हिम्मत कर, दिल हौल न कर नूरी। नूरी, नूरी, नूरी। हौसलो मासी। अम्मा, अम्मा तू जल्दी कर। हाँ हाँ पुत्र, वहाँ चल। मासी, मासी हिम्मत ना आ रहे। एडा कचाला कटण खां पोइ मंजिल न मिले त इंसान छा सहंदो? कमल मूंखे हथ त ॾींदी हुई, पाण हिम्मत हारे थी। मासी, रब रहम कंदो। नूरी, नूरी, नूरी। बाक़ी 60,000 रहंदसि, सुभाणे मिली वेंदसि। किथां आंदई? रब वॾो आहे। छपन कम थी वेंदो, पर तोरा दासा सदाई मरण ऐं दासा हण जी ॻाल्हि। तकड़ न कर। मूं चयो तुंहिंजो कम थी वेंदो। तकड़ कंदे भला थी वेंदे टंडीअ जे ज़ोर ते। जमादार जानी, दोस्ती में दासा न हण। खथुरे कम करे ॾेखारियो आहे, पोइ बि इहे धमकियूं। पूरो किथे थियो आहे? अञा मुंहिंजी हौड़ कोसी न आहे थी वेंदी शाम ताईं। वॾा छा आहे जॾा? वरी छा थियुसि? हिनखे बि हलाइणो पवंदो टंडीअ जे ज़ोर ते। यारी लाइक़ न आहिनि छपन। कमाल थो करे यार तूं। पुलिस ऐं यारी कम फाथो आहे। कॾहिं कॾहिं गथीअ लाइ हेठाणी करणी पवंदी आहे। मूंखे बहराम खान खे करे ॾेखारियो आहे। छपन छेर आहे, छेर। तव्हां बहराम खान वटि छो वियो? साहब, तूं छो वए? मां वारदात जे करे वियुसि। असीं खेसि सम्झाइण वियासीं त ईअं न आहे जीअं तूं सम्झी थो। या मिंथ मेड़ लाइ विया हुअसि? जे मिंथ मेड़ लाइ वियासीं त भला छा थी पियो? सरदार आहे, पुठीअ में छुरी थोरी हणंदो। पुठीअ में छुरी? बहराम खान वटि छा चई? असीं ॾोहारी आहियूं, ॾोहारनि सां असांजी यारी न आहे। वाह रे फरमान दी वाह, वाह थी त दोस्ती निभाई। आयो ॾोहारी? सॼो ॾींहुं ॾोह कयो था। सब साहब तुंहिंजे चवण ते था ॾोह कयूं।
जमादार जी सर हणोरन गत गाड़ी करे लाकअप रोज तो